बसर भी महंगा टमाटा महंगा वटों केड़ी सब्जी अदा वटों केड़ी सब्जी हिते पटाटा महंगा। दोस्त पढ़ियल लिखियल आहीं तूं? बिल्कुल। भला पाकिस्तान में जेको आहे दरिया घणा आहिनि? 5 ऐं शाखूं घणियूं आहिनि? 1000 ऐं नलका घणा आहिनि? लखे। वञी पोइ टर कंदो कर न। हाँ ॿियो तूं त कोन ईंदे न ईंदे तूं बि मां तोरो तोरो ऐं सद कोन आहे पुछा थो चईं छा तूं छा थी चईं? असां संभरियल हूं हेॾां मेले ते साईं भंडमाड़ीअ ते। हाँ हाँ पंजल 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 मुखे पंजल 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 मुखे पंजल मारायो वा तोरे जानी जुदा को वा मुखे सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यार बि हज़ार। पुत्र खैरात दे जन्नत मिलंदई। फकीर खैरात में मां तोखे लाड़काणो ॾिनो। लाड़काणो छा तुंहिंजो आहे? पोइ जन्नत छा तुंहिंजे पीउ जी आहे जो विराईंदो थो वती? अंदाज़ असांजो निरालो आहे, लुक भी असांजो तबाही थई। तू छो थो सणी अजायो असां ते मोला पाण। अगर जे दोस्तों टिकटॉक ते तव्हांजा लाइक और व्यूज नथा अचन त परेशान न थीजो, मुंहिंजा भी नथा अचन, मां भी परेशान नथो थियां। क्यों? अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो सिंधी रेंबो, लूसी रेंबो, लांती रेंबो, किनो रेंबो। अबा कटे बेस्तो कराईंदे छा? कटे कटे मरवेसू सिंध न देसू मरवेसू सिंध न देसू हर कह बात भाई आई रे आई साथ सवाई आई जिया मुखे कुठई सुहणा। उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि पुछां बाबा, नाराज़ न थी जाए, तूं डांस आ पादू आ शेलो आ जो तोखे कुठई? उस्ताद काॾे मज़ाक कई मैं बाबा। दुखा बधनाए काश प्यारी सिंध ता सिर कुर्बानो असांजो जियो सिंध धरती मुझी जिंद धरती मुझी जी जले। You are shut up। अरे हो रहा इंग्लिश ॻाल्हाए, इन्हें गुर्दा ॿाहिरि निकिरी अचनि। असांजे घर में त कुत्ता ई अंग्रेजी सम्झंदा आहिनि। Sit down। छड़े फिरी ही दुनिया मुसारी रखी रुगो आतो साणो यारी गंढल आतो साणो तारा दिल्ली जी वणई तो सुख दे वणई तो दुख दे असां। छोकरियूं का भली क्रीम ॿुधायो पंहिंजे भाउ खे। कल हिकिड़ी छोकरी मूंखे कारो चई हली वई। दुनिया जो सब का वडो खतरनाक जादू ब्यूटी पार्लर में थींदो आहे। वेंदी मासी सकीना आहे ऐं निकरंदी कतरीना आहे। हल भाई इतवार बाजार है मच्छी मार्केट आ। ओ का तो मुझे कंद तेरे आँख खिलंदो अचा, का तो मुझे कंद ते का तो मुझे कंद तेरे आँख खिलंदो अचा। जिए सिंध आँख वंदो अचा, जिए सिंध।
मां हिकु यार अलाए छो मां हिन सां तव्हां करे मुखातिब थी रहियो आहियां, हालांकि असांजो महिमान बि न आहे। केरु आहे तूं? छा आहे तूं? हाणे तूं चवंदोमांइ केरु आहे तूं? तूं केरु आहे लुसी? तूं केरु आहे? तूं केरु आहे? मां प्रोग्राम जो जनरल ओ दिल ते तुंहिंजा सितम सहबा लिख बात दे भले फाड़े छॾ खत सनम लिखबा रुखो चिड़ी थोका असां बि गुज़ारे वियासीं, थोरी तकलीफ़ थी, ॿ टे ॾींहं दिलि रुनी, पाण पको हाणे असां बि कयो आहे मौला हला। चए तो अॼु बीमारी वही छॾे महबूब जे दीदार सां। अरे तुंहिंजो महबूब हो एंटीबायोटिक की टिक्की हो। खिल त सही ही मुंहिंजो हियो ठरे, छदिर सामा ठही पौ कुर्ब करे, छाते नाराज़ हुआ छाते नाराज़ हुआ। हे ॾिस यार मां हिन सां टाइम पास पियो कयां, हेरी मुंहिंजे लाइ रोए थी। इश्क लॻई त पोइ पुछंदो मां कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। धक लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। हिन भिट धणीअ जे भूअ में अञा जोन रखण पिया जूअ में, अञा जोन रखण पिया जूअ में। सिंध धरतीअ जा दई दलेर माण्हू मुल्क मुंहिंजे कराची कंहिंजी असांजी, शंकर कंहिंजो असांजो, लोड़काणा कंहिंजो असांजो, हैदराबाद कंहिंजी असांजी, मीरपुर खास कंहिंजो असांजो, नवाबशाह कंहिंजो असांजो, इहो थर कंहिंजो असांजो। छोकिरियूं महिमाननि सां दरवाज़े ताईं गॾु वेंदियूं आहिनि, मतां महिमान ख़र्ची ॾेई वठे। सिंधी, बलोची, पंजाबी, कश्मीरी और पठान, इन्हीं सबको मिला के आबाद है हमारा पाकिस्तान। इहो ॻीची में जेको पातो आहे इहो त लाहे रखो न, इहो तव्हां छो रखियो आहे हिते? ख़बर त पए त मां त डॉक्टरी शी वई आहे। इनखे छा चइबो आहे? हिनखे स्टेज शो। स्टेज शो? बाक़ी त छा चइबो? स्टेज शो न चइबो आहे, स्टेथो चइबो आहे, स्टेथोस्कोप। बाक़ी मां छा थी चवां?